खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया सेठारजा खां। रोहिड़ी यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां रोहिड़ीअ में सेठारजा जे सीनियर सहाफ़ी फारूक अली मंगनेजो जी सालगिरह मल्हाई वई। सहाफ़ी दोस्तनि पारां केक काटे सिंधी सक़ाफ़त मूजिबि अजरक टोपीअ जे तोहफ़नि सां गॾु गुलनि जा हार पाराए खेसि मुबारकूं ॾिनियूं। ज़िला खैरपुर मीरस जे तालका ठरीमीरवा जे शहर सेठारजा जे बहितरीन कालम निगार लेखक बहादुर सीनियर सहाफ़ी फारूक अली मंगनेजो जी सालगिरह रोहिड़ी प्रेस क्लब ते ऐं रोहिड़ी यूनियन ऑफ जर्नल्स पारां मल्हाई वई। सालगिरह तक़रीब रोहिड़ी यूनियन ऑफ जर्नल्स जे ऑफिस में मुनक़िद कई वई, जंहिंमें रोहिड़ी यूनियन ऑफ जर्नल्स जे सदर अब्दुल जवाद अब्बासी ऐं संदसि सथ सिंध जी सक़ाफ़त मूजिबि अजरक ऐं टोपीअ जा तोहफ़ा ॾेई गुलनि जा हार पाराए खेसि मुबारकूं ॾिनियूं। जॾहिं त तक़रीब खे ख़िताब कंदे रोहिड़ी यूनियन ऑफ जर्नल्स जे सदर अब्दुल जवाद अब्बासी चयो त फारूक अली मंगनेजो सेठारजा शहर त छा पर ज़िला खैरपुर मीरस जो हिकु बहितरीन लेखक ऐं बहादुर सहाफ़ी आहे, जंहिं पंहिंजे कलम ज़रिए अवाम जी बिना कंहिं लालच लोभ जे भरपूर ख़िदमत कई आहे ऐं करे रहियो आहे। फारूक अली मंगनेज जूं साह पतलाए कयल ख़िदमतूं ऐं अवाम जे मसइलनि खे प्रिंट तोड़े इलेक्ट्रॉनिक मीडिया सां गॾु सोशल मीडिया ज़रिए आला एवाननि ताईं पहुचाइण ऐं उन्हनि जे मसइलनि खे हल करण में का बि कसर न छॾी आहे। उन वधीक चयो त सहाफ़त पैगंबरी पेशो आहे, सहाफ़ी हर मसइले जो आवाज़ हूंदा आहिनि। उन मौक़े ते रोहिड़ी प्रेस क्लब जे सदर मुजाहिद बोज़दार, एडवोकेट सैद आतिफ रज़ा शाह, सीनियर सहाफ़ी निसार नाज़ रुक, एडी घनियो, जमशेद अहमद कुरैशी, उस्मान घनियो, अमन जलील रुक, सैफुल्लाह बलोच, अदील अहमद बलोच, कमरुद्दीन मीरानी, नदीम मीरानी, मंठार शेख ऐं ॿियनि पारां बहितरीन शाही जे एहतमाम सां गॾु राग रिहान जो प्रोग्राम पिणु मुनक़िद कयो वियो।